वाज़न अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त कंडियारों में खबर ॾींदा तालुका एजुकेशन ऑफिसर ॻोठ आंदल सोलंगी पहुची न्यू सामटिया प्राइमरी स्कूल जो दौरो करे स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणी का सवाल जवाब कया। स्कूल के हेड मास्टर अब्दुल मजीद अब्बासी महबूब अब्बासी तालुका एजुकेशन ऑफिसर के स्कूल बाबत ॿुधायो। उन मौके ते टीए मोहम्मद इब्राहिम जोखियो सलीम आगरो नईम डेराज पारां स्कूल में बूटा लगाया विया। उन मौके ते टीए प्राइमरी मेल मोहम्मद इब्राहिम जोखियो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त दुनिया अंदर जेके भी क़ौमूं तरक्की याफ़्ता आहिनि इहे सिर्फ़ मयारी तालीम जे करे आहिनि। तालीमी तरक्की लाइ वाहिद हथियार आहे। तालीम इंसान के ऊंदहि मां कढी रोशनी में आणींदी आहे। ही नंढा ॿार मुस्तक़बिल जा मेमार इंजीनियर डॉक्टर थियणा आहिनि। वालिदैन के घुर्जे त हू पंहिंजी औलाद के सरकारी स्कूलनि में तालीम ॾियारण लाइ मोकिलीन। उस्तादनि के घुर्जे त हू स्कूल में ईंदड़ शागिर्दनि के पंहिंजे औलाद जियां तालीम ॾियनि। वण ज़िंदगी आहिनि, वण जियापे जो सहारो आहिनि। न्यू सामटिया प्राइमरी स्कूल जे उस्तादनि जी मेहनत ॾिसी तमाम घणी खुशी थी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।